फरमाए थो अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम, तव्हांजो दीन मां कामिल कयो। अतममतु अलैकुम नेमती, तव्हां ते नेमत मां पंहिंजी मुकम्मल कई। नेमत चइबो आहे जेके शयूं इंसान जे बदन सां तालुक रखनि, खाधो खाइण, पाणी पीअण, जायूं, जायदादूं, बंगला, मिल्कियतूं, पोखूं, दरिया, पाणी, सारी इक़्तिसादियात जंहिंखे चइबो आहे उहो अतममतु अलैकुम नेमती जे अखर में आई। फरमायईं त इस्लाम में मां ॿ शयूं ॾिननि, हिकिड़ो ॾिनो अथमि ईमान, ॿियो ॾिनो अथनि तव्हांखे नेमत, दुनिया में बका। हिकिड़ो आहे इंसान जे रूह जो बका, ॿियो आहे इंसान जे जिस्म जो बका। रूह जो बकाव आहे ईमान सां, जिस्म जो बकाव आहे माण्हू जे खाधे खुराक सां, छो त हैवान आहे जिस्म। अल्लाह ताला फरमाए थो अल्यौम अकमलतु लकुम, तव्हांजे मथां मां पंहिंजे दीन खे कामिल कयो ऐं तव्हांजे मथां नेमत पंहिंजी खे मां मुकमल कयो। वरज़ीतु लकुमुल इस्लाम दीन, हाणे तव्हांजो इहो इस्लाम दीन ॿिनि शयुनि जे मथां अची वियो। हिकिड़ो तव्हांजो रूह बि ठही वियो, ॿियो तव्हांजो जिस्म बि ठही वियो। रूह जे लाइ अल्लाह ताला जो ज़िक्र सारी मां तव्हांजे लाइ तयारु कई आहे। इस्लाम ॿिन्ही शयुनि जो जामियो आहे। इस्लाम खे जेकॾहिं को ॿाहिरि निकिरंदो ऐं पोइ वञी चवंदो त मां पंहिंजी इक़्तिसादी आदत कयां, ईअं अल्लाह ताला किथे बंदि कोन कयो आहे। पर जॾहिं इस्लाम मुकमल आहे त ॿिए हंधि कहिड़ी ज़रूरत आहे वञण जी? असांजो कमु अल्लाह ताला जो आहे, तंहिं करे इस्लाम खे चिंबड़ी पओ। इन में तव्हांजो नफ़ो आहे, असांजो नफ़ो आहे। इंसान जे लाइ दुनिया हुजे हा त पोइ त ठहियो, पर आख़िरत जो मसइलो आहे वॾो। जॾहिं माण्हू सचो थी पवंदो रब सां त पोइ आख़िरत बि दुरुस्त थींदी। रब तबारक व तआला इन कम खे नबीअनि जे ज़रिए दुनिया में पखिलियो। हिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि जेका आयतूं मां पढ़ियूं आहिनि उहे आहिनि। इज़ क़ाल इब्राहिम रब्बि इजअल हाज़ल बलद आमिना, ऐं अल्लाह ताला हिन शहर खे अमन वारो कर, मक्को मुकर्रम, जिते मर्कज़ आहे। वजनुबनी व बनी अन नअबुदल असनाम, असांखे बचाए जाए बुतनि जे पूॼा खां। दुनिया में बुत थींदा आहिनि केतिरनि क़िस्मनि जा, बुत घणनि क़िस्मनि जा आहिनि। इंसान जो जेको पंहिंजो नफ़्स जी मुराद आहे सो बि बुत आहे। अमा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी व नहा नफ़्स अनिल हवा फ़इनल जन्नत हियल मावा, जेको पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिशनि खां पाण खे बचाए थो जन्नत उन जे लाइ आहे। अॻ में त पंहिंजो नफ़्स अथसि, पोइ पथर खे पूॼे, पोइ सितारे खे पूॼे, पोइ सिज चंड वण खे पूॼे, पोइ वञी झंडे खे पूॼे, पोइ ताबूत खे पूॼे, पोइ जंहिंखे पूॼे, पर अॻ में त नफ़्स अथसि पंहिंजो। इन नफ़्स जी पूॼा कई त सभु पूॼाऊं आसान अथसि, छो त नफ़्स जीअं चवंदुसि तीअं करे। पर जेकॾहिं हिन में पंहिंजे नफ़्स खे जवाबु ॾिनो आहे त पोइ नफ़्स असांजे विच ते अलाह जे विच ते हिकिड़ी शइ आहे। नफ़्स कंदो आहे अन मूं, ऐं अलाह तबारक व तआला जे लाइ इंसान खे करणो आहे उहो। अलाह ला इलाहा इल्ला हू, अलाह खां सवाइ ॿियो को मालिक हाकिम कोन्हे, उहो ई हिकिड़ो आहे। पर नफ़्स चवंदो आहे त मां आहियां। नफ़्स ख़ुदा जे मुक़ाबिले में आहे। जंहिं नफ़्स खे छॾियो त अलाह ताला वटि पहुतो, जंहिं नफ़्स खे वरितो त अलाह खां टुटो। बसि ॻाल्हि एतिरी आहे। पोइ इहो नफ़्स जाते हिन खे मफ़ाद थींदो उते झुकाईंदुसि, थधे पाणीअ जे चुके ते, चांहि जे कोप ते, शइ जे ज़रे ते, मिठाईअ जे भोर ते, कपिड़े जे टुकड़ीअ ते, जाइ ते, जाइ जे रंग ते, दर ते, दरवाज़े जे कड़े ते, मतिलबु त दुनिया जूं जेके बि सभु शयूं न, पोइ नफ़्स खे वॾे झुकाईंदो, छो त नफ़्स खे त इहा ॻाल्हि पसंदि आहे। ईअं सबील रही तख़ीज़ु सबीला, अलाह ताला फरमाए थो गुमराही ॾिसंदा आहिनि नफ़्स त पोइ ओॾे झुकी पवंदा आहिनि। जीअं हेठां ई देखो पाणी वही पई, माण्हू वही वेंदो होॾनि बसि, छो त नफ़्स खे न पंहिंजो मालिक सम्झो आहे। हाणे नफ़्स पियो ॻेलींदुसि। अलाह ताला असांखे नफ़्स जे शर खां बचाए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी त अलाह ताला असांखे नफ़्स जे शर खां बचाए जाए, जो असां इहो बुत पूॼूं। ॿिया बुत पथर पथर इहे त सभु नफ़्स थो चवे न। रब इन हुन अज़लन कसीरा, इन्हनि तमामु घणो मुल्क खे गुमराह कयो आहे। फमन तबिअनी, जेको मुंहिंजो ताबे थियो फइन्नहु मिन्नी, उहो मुंहिंजो आहे। वमन असानी, जेको बेफ़रमान थियो फइन्नहु गफ़ूर रहीम, तो बख़्शणहार रहीम आहे, बाजारा तुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी ताबेदारनि सां मुंहिंजो वास्तो थी, बेफ़रमाननि सां मुंहिंजो वास्तो कोन्हे। रबना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती, दुआ थो घुरे त अलाह मां पंहिंजे औलाद खे टिकाए हिकिड़ी वादीअ में जेका ग़ैर जी ज़रा आबादी कान्हे। इन द बैतिकल मुहर्रम, तुंहिंजे खाने काबे वटि
इज़त वारो घर हो। रबना लियुक़ीमु सलात, मक़सद एतिरो आहे त तुंहिंजी नमाज़ क़ाइमु कनि, सजदो कनि तुंहिंजो। फजअल अफ़इदतम मिनन्नास तहवी इलैहि, माण्हुनि जूं दिलियूं हिननि ॾे छिके हाणे। हे नमाज़ पढ़नि, काबे जी इज़त कनि, खानो काबो आबाद रखनि। अहिड़े हिकिड़े मुल्क में इहो तो रखियो आहे जिते न को आबादी, न को वादी, न को वण। तूं महिरबानी कर, हाणे इन्हनि खे इहा ताक़त ॾे त हू तुंहिंजी इबादत कनि। सारी दुनिया जूं दिलियूं छिके इन्हनि सां मिलाए, इन्हनि खे फल मेवा ऐं रिज़्क़ इन्हनि खे अता कर। जहिड़ी तरह बातिनी हिननि जो इंतज़ाम कयो थी, ज़ाहिरी बि हिननि जो इंतज़ाम कर। इब्राहिम अलैहिस्सलाम इहा पंहिंजे औलाद लाइ दुआ घुरी। असुल मक़सद छा थियो? उन हिकिड़े रब खे सजदो करणो बस। जेकॾहिं इहो सजदो सही थी वियो त पोइ सारी दुनिया पोइ तुंहिंजी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो घुरे त अलाह ताला पोइ सारी दुनिया जूं दिलियूं छिके हिन सजे वारनि ॾे आणजांइ। तव्हां बि जेकॾहिं अलाह खे सजदो कंदा आहियो त सारी दुनिया जी तव्हांजी तरफ़ झुकी ईंदी। पोइ के तव्हांजा रखण बणंदा, के लोहर बणंदा, के कोरी बणंदा, के मोची बणंदा, तव्हांजा ख़िदमत गुज़ार थींदा। जेकॾहिं उहे बि सजदो कंदा त पोइ तव्हांजा ॿाहिरि थींदा, जेकॾहिं तव्हांजा नौकर थींदा। मोमिन कंहिंजो नौकर न थींदो आहे, ईअं खणी सम्झो। अलाह खे जेको सजदो करे पोइ ख़ुदा ॿिए जो नौकर छो बणाईंदुसि? मोमिन मोमिन जो भाउ आहे, जुदा शइ हिक ॿिए जी ख़िदमत कबी, बाक़ी पोइ अलाह ताला हुनखे आज़ादु रखंदो आहे। तंहिं करे जेकॾहिं तव्हांखे दुनिया जे अंदरि ख़ुशि रहणो आहे त बि अलाह जी इबादत करियो, आख़िरत में ख़ुशि रहणो आहे त बि अलाह जी इबादत करियो। जेकॾहिं इन में फ़र्क़ु पियो त माण्हू नुक़सान में आयो। रबना इन्नका ताअलम मा नुख़्फ़ी, असां जेके दिलि में रखूं था उनखे तूं ॼाणे थो, नौलिन जेके ज़ाहिर करियूं था उनखे बि। वमा यख़्फ़ा अलल्लाहि मिन शै, अलाह ते का शइ मख़्फ़ी न हूंदी आहे, न ज़मीन में न आसमान में। रब ताला जे मथां हर शइ ज़ाहिर आहे। तव्हां दिलि जे अंदरि अलाह खे यादि कंदो, अलाह ताला तव्हांखे दिलि में यादि कंदो। अलाह ताला दिलि खां पाक आहे पर जीअ में यादि कंदो। फरमाए थो अना इंतज़न अब्दी बि अना माहू इज़ा ज़करनी, मां बाने वटि हूंदो आहियां, पोइ जेकॾहिं मूंखे यादि कंदो आहे त मां हुन सां गॾु हूंदो आहियां। इन ज़करनी फी नफ़्सी ज़करतु नफ़्सी, पंहिंजे जीअ में यादि कर त मां हुनखे पंहिंजे जीअ में यादि करियां। इन ज़करनी फी मलन ज़करतु फी मलन ख़ैर मिनो, मजलिस में यादि कर त मां पंहिंजे भली मजलिस में यादि करियां जिते नबियनि मुरसलनि जा रूह, मलाइकनि मुक़रबनि जूं कचहरियूं, उते अलाह ताला पंहिंजे बाने खे यादि कंदो आहे त दुनिया में मुंहिंजो बानो मूंखे यादि थो करे, ॿी जी यादि कान्हे शइ जी बसि। तंहिं करे पंहिंजे रब खे यादि कयो। फरमाइनि था त जेके शख़्स रब खे यादि कंदा आहिनि अलाह ताला उनजे हाजतुनि खे ईअं पूरो कंदो आहे जो ॿिया जेके घुरनि उनजी अहिड़ी हाजत पूरी न थिए। जेके ख़ुदा खे यादि कनि, ख़ुदा जे क़ुर सां तालुक़ रखनि, मन शगल क़ुरान अन ज़िक्री व मसालती ओती अफ़ज़ल मां उते साइलिन, जेके क़ुर मसरूफ़ थो रखे ऐं पंहिंजे ख़िदमत में थो वठे, उन खे रब ताला थो फरमाए असां ॾींदा आहियूं उहो जो ॿियनि खे घुरण सां न, हिननि खे बिना घुरण जे अता कंदा आहियूं। क़ुर सां तालुक़ रखियो, सभु शइ हिते अथव हिन क़ुर में। जेकर ॻाल्हि सम्झो त एतिरी आहे। तव्हां काॾे था वञो, कहिड़े पासे था टोड़ो, रब तबारक हीअ शइ असांखे अता फरमाई आहे। क़ुर पाक दुनिया सारी परेशान आहे, डुकंदी डोड़ंदी वते थी, वतन त दरवाज़ा खड़काईंदा। अलाह ताला ॿिनि अखरनि में फरमायो तमामु तलैकुम नेमती, मां नेमत तव्हां ते पंहिंजी मुकमल कई आहे। नेमत छा आहे? इहा हिन ज़मीन खां वठी आसमान ताईं रब तबारक व तआला जेके शयूं ठाहियूं फरमाए त सभु तव्हांजियूं, पर तव्हां क़ुर खे चिंबड़ी पओ त तव्हांजो कमु थिए। हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां त जीअं हिन ॻाल्हि जी तव्हांखे तस्दीक पैदा थिए, सम्झ में अचे, मिसाल ते ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। हिकिड़ो शख़्स हो चवे पियो अॼु ज़मानो ॼण बुख जो ज़मानो आहे त बुख कान, पर अंग्रेज़नि बुख अहिड़ी ॾेखारी आहे जो हेॾे ढड़ हूंदे बि बुख। को ज़मानो अहिड़ो हो मुस्लमाननि वटि जो जेकॾहिं भोर मानी जो मिली वेंदो हो त बि चवंदा अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ो फ़क़ीर हो वीचारो नबी आयो दरवाज़े ते, अचे तलब कई, पाण फरमायो त हिनखे खजूर जी ॻड़ी ॾियोसि। नबीअ जे घर मथां खजूर जी ॻड़ी फ़क़ीर जे लाइ हिकिड़ी निकिती। हिकिड़ी तो खपे ॾियोसि त बि हुन जो हक़ अदा थी वञे हा, पर तव्हां हुनजो हक़ न ॾिनो, तंहिं करे हाणे उहो थी पियो असां सां शरीक। पोइ इहा गॾियल शइ जंहिंमें अधु मुंहिंजो अधु ॿिए जो, इहा जेकॾहिं मां खावां त ॼण परायो हिसो खाधुमि। तंहिं करे अलाह ताला मूंखे इन खां बचाए हिनखे पथर बणायो त जीअं मुंहिंजो नसीब पंहिंजो बि न थिए त उनजो बि न थिए। मूंखे ॿुधायो दुनिया में आहे इक़्तिसादियात अहिड़ी?
ख़बर ई कान्हे चरे मूंखे इक़्तिसादियात छाखे चइबो आहे। इस्लाम एॾी हिफ़ाज़त कई आहे। ॾेखारे को मिसाल अहिड़ो हे शइ इक़्तिसादियात, वरी ॾिसो असबाब। हिकिड़ो शख़्स जबल में हुजे, ककर हुजनि, गज गोड़ूं और आवाज़ थियो, आवाज़ थियो त हितां छिॼी हल टुकड़ा हिकिड़ा फलाणे ॾे नालो आवाज़ ॿुधऊं। हिन ॾिठो त वॾे ककर मां हिकिड़ी ककरी चङी टकरी हिकिड़ी छिॼी हली, ॿिए पासे ॾे तेज़ ड्रोड़ी हेठि ड्रोड़ंदो वञे की त ॾिसां त इहो छा आहे। ड्रोड़ी हिकिड़े वादीअ जे मथां बीठी, वादी ते जबलनि जे आॾो हिकिड़ो को तराखड़ो हुजे, उन तराखड़े ते उथी पर अहिड़ी बसि सिज ईअं बसि असली ॿाहिरि ॿोड़ करे छॾी। आयो त हू पाणी गॾिजी वियो, हलियो हिक पासे ॾे, वठी वहण लॻो वाह करे, हे बि पाणीअ सां गॾु भॼणु लॻो। भॼंदा भॼंदा वाह आयो महिल अधु पंध जो परे साईं हिकिड़ो वॾो कोट हो, उन कोट में उन वाहीअ जो टुंग हो हेठऊं, उन में पाणी अंदरि लंघण लॻो। हिन चयो त ॿिली हाणे हितां मां कीअं लंघां, मां ज़रूरु को दर हूंदो, अहिड़ो जो फिरी थिए त दर आहे, अंदरि लंघे वियो दर खां ॾिस हमरा बीठो आहे, कोडर थियसि हथ में पाणी बीठो थो वड़ाए दारियुनि में। हिनखे अजब लॻो, पुछी दादा तुंहिंजो नालो छा आहे? सलाम तुंहिंजो नालो छा आहे? चवंदा नालो मुंहिंजो फलाणो आहे। उहो जेको ककर में मथे पुकारे वियो नालो फलाणे जे लाइ भई तूं छिॼी हले टुकड़ो पाणीअ जो। चईं तूं कमु कहिड़ो कंदो आहे? चई छो थो पुछे? हा चई त पोइ ॿुधाईंदे जे। हा चई मां हीअं ककर में आवाज़ ॿुधो त फलाणे जे लाइ छिॼी हले टुकड़ो, पोइ मां हुन ककरीअ सां हेठां भॼणु लॻुसि, पोइ सही मींहुं वसियो, पोइ हुन पाणी सां गॾिजी आयो हिते, तोखां नालो पुछियो त नालो तो ॿुधायो आहे, उहो नालो जेको ककर में ॿुधाए त तूं कंदो छा आहे? एॾी तोसां महिरबानी आहे। चई हा हीअ पैदाश थींदी, पोइ इन खे कंदुसि टे हिसा, हिकिड़ो कंदुसि ॿिज जे लाइ, ज़मीन जे ख़र्च जे लाइ, ॿियो कंदुसि बचनि जे लाइ, ॿ टे हिसो कंदुसि अलाह जे रस्ते में। बसि चई त इहो ई सबबु आहे। हाणे ॿुधायो त जेको शख़्स पंहिंजे मिल्कियत जो टे हिसो ग़रीबनि मिसकिननि जे लाइ करे इक़्तिसादियात में खोट पवंदी? इस्लाम एॾी इक़्तिसादियात कई आहे। ऐं वरी होॾो ॾियण जो तरीक़ो ॾिसो कहिड़ो आहे, जो ककरनि खे हुकुम थो थिए त फलाणे जी वञी ज़मीन ते वसो, ऐं उहो वरी हेॾो टे हिसो हुननि जे लाइ थो ॾे। मां थो चवां त तव्हां सभु माण्हू पंहिंजे मिल्कियत मां जेतिरो जेतिरो जंहिंखे मिल्कियत मिलियल आहे रुपए में झूं त पोइ 5 आना 4 पायूं ॾियो तव्हां। ईअं जेकॾहिं तव्हां ॾींदो त तव्हांजो को माण्हू बुखियो रहंदो? जॾहिं त लखा रुपया हिकिड़नि जा आहिनि, हिकिड़े खे झूपड़ी कान्हे ॿियो बंगलो थो ठाराए, हिते जेकॾहिं टे हिसो ॾियनि। इस्लाम एॾी इक़्तिसादियात कई आहे, माण्हू धूड़ था पाइनि, सोशल कम्युनिज़म जे पोयां लॻाइनि या इंपीरियलिज़म जे पोयां लॻाइनि, ख़बर ई कान थी पवनि पई। पंहिंजो घर नथा संभालनि पिया, वतन था कर पिन था। इब्राहिम अलैहिस्सलाम तो चवे त अल्लाह मां पंहिंजी औलाद हिते खाने काबे जे आबाद करण लाइ तुंहिंजे सजदे जे लाइ रखी अथमि। हाणे हिकिड़ो कर्म कर जो हिते न को पाणी, न को वादी, न को छा, तंहिं करे असां पोख बि कोन पोखींदासीं, तोड़े मींहं वसाए ॾे असांखे। हाणे सारी दुनिया जे दिलनि खे छिक त हिते वापार कनि, तिजारतूं कनि, माल अचनि, मिल्कियतूं अचनि। काबे जो जेको सारो मुल्क आहे इहा दुनिया जी मंडी बणिजी पवे, वापार तिजारतूं थियनि थी, मुंहिंजी औलाद ख़ुशि थिए, हिते खाई पी ॿियनि खे बि खाराई। इक़्तिसादियात ईअं आहे। तव्हां ख़ुदा खे सजदो करियो, रब तव्हांखे ॾे। हा हदीस पाक में अचे थो त अलाह तआला तव्हांखे अमलनि जे मुक़ाबले में तव्हांखे रिज़्क़ थो ॾे। पोइ ईअं न आहे हिकिड़ो माण्हू कंदो आहे ख़ैरात, सम्झिजो हिन ॻाल्हि खे, हिकिड़ो कंदो आहे ख़ैरात, जेकियूं भत जूं चढ़ी वियूं, जानवर कुसी विया, गिह अची विया, माण्हू बीठा खाइनि, 100 हज़ारे माण्हू खाई विया, हिकिड़े माण्हूअ जे कमाई ऐं महिनत मथां 100 माण्हू खाई विया। ख़ैरात कंदा आहियो की न? अॼु बि ॾिसो न, भत थिया आहिनि न, माण्हू खाईंदा न। अहिड़ी तरह सां अलाह तबारक तआला किन माण्हुनि खे ॾींदो आहे कमाई, त तव्हां महिनत करियो, कमाई करियो, माना नेकीअ जा अमल करियो। पोइ नेकीअ जा अमल कंदा, उन जे अमल जो एॾो नतीजो निकिरंदो, मथां जो वठी रब ताला रिज़्क़ मोकिलींदो। सो जीअं न हिकिड़ो माण्हू पंहिंजी ख़ैरात करे 100 माण्हुनि खे खाराईंदो आहे, ईअं हिकिड़े माण्हू जो अमल करे हज़ारनि खे खाराए छॾींदो आहे। हिकिड़े माण्हू जो दुरूद करे हज़ारनि खे खाराईंदो आहे, हिकिड़नि जे ज़िक्र करे अलाह ताला हज़ारनि खे खाराईंदो आहे। इन अलाह यर्ज़ुकुकुम बिदुआफाइकुम व सुलहाइकुम। केरु थींदा आहियो? अलाह ताला तव्हांखे सालहनि, ज़ईफ़नि ऐं कमज़ोरनि जे करे रिज़्क़ ॾींदा आहियो। तव्हां वॾेरा अमीर था चओ त असां था खारायूं? कूड़, सफ़ा कूड़। इक़्तिसादियात था पूरी कनि मुड़ुस, माण्हुनि खे ख़ुशि करण जो तरीक़ो था कनि। ख़ुदा खे सजदो करे त ॾिसो कीअं थो मिले। ईअं त कुता बिला बि खाइनि था,
पोइ उहे बि त मर्ज़ूक आहिनि। सॼे में हिकिड़ो हराम थो खाए, इहो बि मर्ज़ूक आहे ख़ुदा जो। ख़ुदा हुनजो बि रज़ाक आहे, जहिड़ो रस्तो वठे, ॿ हथ ॾिना अथई, सॼे में वठे त हलाल थींदी, खॿे में वठे त हराम थींदी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। क़ुर ते एतमाद कर। मां चवंदो आहियां त रंडीअ खे पंहिंजे कसब ते एतमाद आहे। मुस्लमान तोखे क़ुर ते एतिरो एतमाद हुजे हा त तोखे रिस्क मिले हा। तूं बदमाश आहे, रंडीअ खां बि बदतरीन आहे। रंडीअ खे पंहिंजे उज़वे या उन कमाईअ ते एतमाद आहे, तोखे क़ुर जे मथां एतमाद कोन्हे। चूड़ो हिकिड़ो कनस्तर खणी सॼे शहर में घुमी थो अचे, मोटी अचे सुबुह जो, घुमी अचे थो घर पंहिंजे नेरनि जी ढंगाणी वटि खाए थो, पक अथसि त मानी पचाई वेठी हूंदी। तोखे क़ुर ते एतिरो एतमाद कोन्हे। वापार ते, तिजारत ते, धंधे ते, कम ते, नौकिरीअ ते, टोकरीअ ते, हर शइ ते तोखे एतमाद आहे, छो त इहे सबब आहिनि रिज़्क जा बाबा। न त ॿार बुख मरी वेंदा। अरे क़ुर ख़ुदा जे रिज़्क जो सबब न आहे। अलाह अलाह हिकिड़ो माण्हू वेही करे रिज़्क जो इहो सबब न आहे। ख़ुदा जा बंदा भंगी हिकिड़ो चूड़ो दॿो थो गंद जो खणे, उहो रिज़्क जो सबब बणिजे थो। क़ुर रिज़्क जो सबब न आहे। मुस्लमान तव्हांखे ॿुधी वञणु घुरिजे, शर्म अचणु घुरिजे। अञा तव्हां इक़्तिसादियात था ॻोल्हियो, बेग़ैरत मुस्लमान। اللهم صل على سيدنا محمد وعلى اصحابه छो न अहिड़ा मुस्लमान मुजरा जलीला, छो न अहिड़ा कुतबा। जेकॾहिं तव्हांजी इहा हालत आहे, जेकॾहिं तव्हांजी हालत आहे त पाकिस्तान तव्हांजो फलस्तीन थींदो आहे। ईअं तव्हांखे हे कादियानी मोर्चा हणंदा, ईअं तव्हांखे मारींदा जीअं यहूदियुनि फलस्तीन वारनि खे मारियो। तव्हांजी मर्ज़ी। मौत लड़के वठो मथां, जूता लड़कनि वठां मथां, पोइ छॾायो या पाण खे न छॾायो। साफ़ ॻाल्हि थो मां ॿुधायां, अलाए केतिरे न केतिरे वक़्त खां अॻु बि थो तव्हांखे मां ॿुधायां। इहा कापी राइट आहे, बिल्कुलु तव्हांजी मर्ज़ी। मां यख्फा अलल्लाह मिन शै फिल अर्ज़ि वला फिस समा। अलाह ते का बि शइ मख़फ़ी न आहे, न आसमान में न ज़मीन में। हिकिड़ो माण्हू खूह में टपो ॾींदो, पोइ ॿुॾी बि न मरे। छो न मरे? पाणीअ जो कमु आहे त हुनखे ॿोड़े। ज़मीन ते बीठो हूंदो त न मरंदो हाली, नंढड़ो पाणी हूंदो त बि बची वेंदो, ऊंधो बि करंदो टंगू मथे त पोइ मरी वेंदो। अलाह जी दीन सां तव्हां ऊंधा थींदो त पोइ मरंदा, ॿियो छा थींदो? तव्हां खणी रिज़्क बनायो आहे पंहिंजे हिनखे कुफ़र खे, शिरक खे, गुनाह, बेफ़रमानी खे। अलाह जी का परवाह कान्हे, रसूल जी का परवाह न आहे, क़ुर जी का परवाह न आहे। क़ुर जी परवाह हुजे त सभु माण्हू आलिम हुजनि हा, कचहरी आलमनि जी हुजे हा। नबी जे साम्हूं कचहरी आलमनि जी, तॾहिं हुनखे अलाह ताला कामयाबु बणायो। असां तॾहिं नथा कामयाबु थियूं, असां सां कौम गद्दारी कई आहे। ॾोह मोल वेंदे, बदमाश थे कौम और ॾोह मोल वेंदे। इब्राहिम अलैहिस्सलाम त चए रब जल्दी मुक़िम सलात में ज़रूरत है। अल्लाह ताला मूंखे दिमाग़ जो पाबंद कर, मुंहिंजे औलाद खे बि रब्बना तक़ब्बल दुआ, मुंहिंजी दुआ या क़बूल जाए, मुंहिंजे औलाद खे हलाक न कजाए। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ऐं नबी जी रूहानी औलाद थियो त नमाज़ पढ़ो। जे फिरौन हामान जी औलाद थियो त पोइ अलाह ताला तव्हांजी मर्ज़ी। ला तहसबन अल्लाह गाफ़िलन अम्मा यामलु ज़ालिमून। अलाह खे गाफ़िल न सम्झो, अलाह ॾिसे थो ज़ालिमनि खे रिज़्क़ सभु खे ॾींदो आहे, पर हुनखे दर ॾींदे हिन मां इहो अख़र मिले यामिन तशख़स फी लफ़्ज़ात। अहिड़ो हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो अखियूं टिड़ी वेंदियूं, मोतीन भॼंदा, मुकनी रूस ॻाटा टंगियल भॼंदा वेंदा। ला यर्तद इलैहिम तरफ़ुम, अखि झुकंदी न मोटंदी, हेॾे होॾे अखि न फिरंदी, सुक लॻी वेंदी। अफ़ीदतुम हा, दिलि हा उॾरी वेंदी। अंदर नास यौम यातिहिम अज़ाब, वेचारे हिकिड़ो अज़ाब अचण वारो आहे। फयक़ूलु लज़ीन ज़लमू रब्बना अख़िरना इला अजलिन क़रीब। ज़ालिम चवंदा अलाह असांखे ॿ टे ॾींहं छॾ, हाणे असां सुधरूं। नुजिब दावत तुंहिंजे असां दावत खे क़बूलियूं, न त बि रसूल तुंहिंजे रसूल जा ताबे थियूं। अलाह थो फरमाए हाणे ईअं, हाणे कीअं? एतिरो वक़्तु गुज़ारे, हेॾियूं रड़ियूं ॿुधी, दाहूं ॿुधी, साथ न ॾिनो, ख़तम नुबूवत जी तव्हां हिमायत न कई, तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते हलियो। मां चवंदो आहियां त जेकॾहिं कंहिं ऑफिस में वञो त उते वञो अफ़सर वटि, फरियादी जवाबदार विड़ी विया पाण में मिल्कियतुनि ते ॿेठो, केस कयो त हिक ॿिए ते। वञण सां ग़यूर ईमानदार मुस्लमान हिकदमि हाकिम वटि वेंदो, चवंदो फलाणो हाज़िर थिए, फलाणो ॿई जवाबदार फरियादी तव्हां दरख़्वास्त कई जा बाबा शायदि गवाह सही अॻ में हिकिड़ी ॻाल्हि आहे, असांजी महिरबानी करे ॿुधायो।
हिकिड़ो जेकॾहिं तव्हां नुस्ख़ो इस्तेमालु करियो न त अटे मथां वार कढी ॿाहिरि करियो। उहो कहिड़ो? जेसिताईं हिकिड़ी महिरबानी कजो, असां मुस्लमान ॿई विड़ी पिया आहियूं पाण में, तो वटि आहियूं तोखे हाकिम सम्झी, तो में अदालत जो असां इम्कान रखिया आहियूं, पर हिकिड़ी महिरबानी कर असांखे अलाह ताला तो फरमाए अलाह जी फर्मा बरदारी करियो, रसूल जी फर्मा बरदारी करियो, पंहिंजे हाकिम जी फर्मा बरदारी करियो। साईं तूं अलाए असांजो हाकिम आहे अलाए न, मां तव्हांजो हाकिम आहियां, जन साईं ईअं न, मिनकुम जो मतिलबु आहे त तूं मोमिन मुस्लमान आहे अलाए न, बाबा मुस्लमान आहे, मुख्तार चवंदो मुस्लमान आहियां, DC चवंदो, SP चवंदो साईं अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहे, त साईं मुस्लमान छा के चइबो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। आयो न मुस्लमान, तव्हां बि असां बि सभई DC ऑफिसर, SP, मुख्तार तबेदार सभई छा आहिनि? मुस्लमान आहिनि। चयोसीं बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि रही आहे, कहिड़ी? जेसिताईं चओ त ग़ुलामन कादियानी दजाल कज़ाब आहे, कूड़ो आहे, उन नुबूवत जी दावा कई, उनखे लानत आहे, इहो करे चओ। जे चवे त पोइ चयोसीं हाणे तूं फ़ैसिलो कर, ऐं जे न चवे चयोसीं असांखे तोसां तो बाइकाट आहे। ईअं कंदव? बसि इहो कमु कंदा आहियो त पोइ जान छुटंदव, न त मां होॾो, न त मौत लड़के वठो मथो, बुझ छॾो मौत बदतरीन। हेॾो कमु करिणो आहे तव्हांखे, पहिरीं बग़ावत पंहिंजी हुकूमत सां करणी आहे। इहा बग़ावत काथे आहे? इहो त हक़ जी तलब आहे, त असां मुस्लमाननि, असांजो मुल्क मुस्लमान, पाकिस्तान इस्लाम ते ठहियो, क़ुर जे कानून लाइ ठहियो, असांखे हक़ मुस्लमान खपे न। या चवंदो साईं मां हिंदू आहियां, भई हिंदू आहे जे हा भला पोइ जे हिंदू आहे त ग़ुलाम कादियानी खे तूं न बि करे पंहिंजो मञींदो आहे? न साईं, असांजो राम लक्ष्मण थी की पोइ लानत विझेसि, हिंदू जी लानत विझेसि, बग़ैर त तव्हां लानत था करे सघो। अलम तकुन अक़समतुम मिन क़ब्ल मा लकुम मिन ज़वाल, तव्हां कसम खयो त असांखे ज़वाल कोन्हे। हा, असांखे वॾी ताक़त आहे, असांखे को लोॾे न सघंदो, असांखे वॾी कुवत आहे, ज़याल वटि चए त मूंखे तमामु वॾी कुवत आहे। रब थो फरमाए सकन तुम बि मसाकिन लज़ीन ज़लम, छा तूं कंहिंजी कुर्सी ते वेठो आहे? तोखां अॻु में कंहिंजी कुर्सी, तंहिंखां अॻु में कंहिंजी कुर्सी? ज़ालिमनि जो हिकिड़ो जेको फ़हिरिस्त ठही आई आहे, तुंहिंजो बि साॻियो कैफ़र किरदारु आहे, पर हेॾो मुस्लमान रुॻो जाॻनि त भई लकुम कैफ़ फ़अल बि त ख़बर न आहे त मां छा कयो हुननि सां। ज़रबना लकुम अमसाल, हाणे वेठा था तव्हां किसा खणो हुई त मकर मकरम, हुननि बि क़ुर सां मकर कयो, हिंद अल्लाह मकरम, उन्हनि जे मकर जी पॉलिसी अलाह ताला खुली पई हुई। वेनकार मकरम जो तज़ूल मिलण जवाब, अलाह फरमाए थो वॾो मकर हो, जबल जेकर हटाइनि हा, पर मुंहिंजे वारो का शइ न आहे। ला तहसबन अल्लाह मुख़लिफ वाइदी, अलाह जो वाइदो पको आहे, इहो अलाह न फेराईंदो पंहिंजे रसूलनि सां। इन अल्लाह अज़ीज़ुन ज़ुंतक़ाम, अलाह ताला बदिलो वठी ॾींदो आहे तव्हांखे दुनिया में। यौम तुबद्दलु अर्ज़ ग़ैर अर्ज़, ज़मीन बदिलजी वेंदी, हीअ ज़मीन न हूंदी, आसमान बदिलजी वेंदा, अलाह जा ॾाढो सभई ज़ाहिर थी वेंदा। पोइ तूं ॾोहारी ॾिसंदे त ईंदियूं ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदा, उन्हनि खे चोला पियल हूंदा डांबर जा, बाहि जे मुंहनि जे मथां बाहि जा झड़का हूंदा। जीअं अलाह ताला हर नफ़्स खे जेकी कमाई उनखे ओतिरो अज़ाब ॾे, अलाह ताला तकिड़े हिसाब जो साहिब आहे। हीअ तव्हांखे तबलीग आहे, जीअं इन सां ड्रिजारिया वञनि ऐं ॼाणनि त अलाह हिकिड़ो आहे। मग़ज़ वारा माण्हू हिन मां नफ़ो वठंदा, बेमग़ज़ माण्हू त उहे वक़्तु गुज़ारींदो। अलाह असांजे दिमाग़नि खे सलामत करे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि।